الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما أرسلناك إلا رحمة للعالمين. صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين. والحمد لله رب العالمين. मारो मित मली रजा सभई मो सरदार. मारो मित मली रजा सभई मो सरदार. हशर में न हिसाब में जब मोह बचीदा महदार. उतलो वारा लख हजार पर मारो मझन हिकड़ो. गंद जली जे गोद में पामोड़ा पोशाक. अज उन्हनि जी ओता राजा जियायो. एक अरब के आदमी ने बोलबाला कर दिया. खाक के जर्रों को हमदोश सुरैया कर दिया. खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए. क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया.
हमदई सलात खां बाद काबिल एहतराम मेहमानी जी वकार दरगाह हजरत साईं सखी सैयद शाह मुराद शिराजी रहमतुल्लाह अलैह जा पागारा साईं किबला सैयद मोहम्मद इस्माइल शाह शिराजी दामत बरकातुहुल आलिया मेहमान जी वकार हजरत किबला साईं सैयद खान मोहम्मद शाह जीद मजद हो वाजिब ताज़ीम बानी महफिल काबिल इज़्ज़त एहतराम अलहाज सैयद अलहाज सैयद हाफिज अली अकबर साहब दामत बरकातुहुल आलिया मोहतरम जनाब हाजी मोहम्मद अली साहब दामत बरकातुहुल आलिया मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाइयों अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा अवां प्यारे मुसलमानन भाइरन जे खिदमत में एक आयत करीमा तिलावत करण जो मो शरफ हासिल कयो आ दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुनाजिज़ ते तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन जी तशरीह अवां आस्ताने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में बयान करण जी हिम्मत ऐं तौफीक अता फरमा बुधण खां बाद अल्लाह से असां तमाम सभिनी खे उन ते अमल जी तौफीक अता फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम अल्हम्दुलिल्लाह हर साल वांगे हिन साल मदीनतुल मुनव्वरा के मेहमान हर दिल अजीज आशिक़ रसूल हजरत किबला साईं अलहाज सैयद हाफिज अली अकबर साहब दामत बरकातुहुल आलिया जी तरफा सदस भाइरन घर वारन जे तरफा अज़ीम शान जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही प्रोग्राम उर्स मुबारक जो पूरा इत्माम हुकुम फरमायो वो या पंहिंजे लाइ सादत समझी जो अल्हम्दुलिल्लाह सयाफ़त साहब वारा असां सां मोहब्बत कनि था पंहिंजे महफ़िलनि में असांखे शिरकत जो शरफ़ बख़्शनि था ऐं इन्ही ते बि थोराइतो आहियां शुक्रगुज़ार आहियां अल्लाह तबारक व तआला जे प्यारे महबूब करीम जो मीलाद बयान थींदो उन खां पोइ साईं किबला अलहाज साईं हाजी मोहम्मद अली साहब जी फरमाइश आहे उहा साईं हाजी मोहम्मद वसीम साहब हिकिड़ी फरमाइश कई आहे उहा बि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि उन खां अॻु में वॾे आवाज़ ज़ौक़ शौक़ मोहब्बत सां मुझे आका मदीने जे ताजदार बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आलीशान तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं जे दरबार में मोकिलियो जेका सलात असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
वाली रात मां बरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। न मोकिलियो असां अल्लाह सीधो फरमायो ऐ मुंहिंजा महबूब न मोकिलियो असां अव्हां खे इल्ला रहमतल लिल आलमीन मगर ॿिन्ही जहाननि जे वास्ते रहमत। हिन आयत सगोरी में अल्लाह से मदीने जे साईं जी हिक अज़ीम सिफ़त जो भी इज़हार फरमायो ऐं मदीने जे साईं जो मीलाद भी बयान फरमायो। प्यारा मुसलमान भाइरो असां तव्हांजा मिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन। हिते ॿ ॻाल्हियूं ज़हन में रखिजो। उमूमन असां चवंदा आहियूं त 12 रबीउल अव्वल ते मदीने जे साईं जी पैदाइश आहे। हालांकि असां भी चऊं था विलादत बासादत पैदाइश वगैरह जा लफ्ज़ पर असल में मदीने के साईं जी 12 रबीउल अव्वल ते पैदाइश नाहे आमद आमद थी आहे। साईं जी खिलकत साईं जी पैदाइश उन जे सिलसिले में आके अर्ज रखां थो पर 12 रबीउल अव्वल ते मदीने जा साईं जल्व अफरोज थिया दुनिया में। पैदाइश अग जी आहे खिलकत अग जी आहे। प्यारा मुसलमान भाइरो आमद 12 रबीउल अव्वल ते पर विलादत इन जे करे चइबो आहे जो मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत ऐं मुंहिंजे रब करीम दुनिया में अचण जो सिस्टम अहिड़ो बनायो आहे जो इन्ही रस्ते इन्ही मुजाहिदी दोस्तों तरीके सां हर को दुनिया जे तख़्ते ते आयो आहे। इन अचण तौर तरीके खे ॾिसी माण्हू विलादत चवंदा आहिनि पैदाइश चवंदा आहिनि पर मुंहिंजा प्यारा दोस्तों मदीने जे साईं जी पैदाइश ऐं खिलकत हर शइ खां अॻ जी आहे। 12 रबीउल अव्वल ते आया आहिनि जलवा अफरोज थिया आहिनि ऐं पैदाइश कॾहिं थी आहे। हवालो नोट कयो किताब जो नालो आहे इनफासे रहीमिया लिखण वारो आहे हज़रत क़िबला साईं शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह तआला अलैह जेको हज़रत शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह जो फर्ज़ंद आहे। शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह जे बारे में अवां उलमा किरामन खां ॿुधो आहे शायद खां बि ॿुधो हुजे मीलाद जे मौज़ू ते त ही उहे आशिक़ रसूल जो हर साल रबीउल अव्वल शरीफ में 12 तारीख़ फजर जी नमाज पढ़ाए अची जो लंगर विराईंदा हा त सिर्फ़ निमाज़ जो वक़्फ़ो हूंदो हो सांची ताईं लंगर हलंदो। हज़रत साईं शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह हिक दफ़ो इम्तिहान वरितो वियो साईं वटि अहिड़ो साल फिरी आयो जो पैसा न हुजनि बिल्कुलु पैसा कोन हुआ पोइ पंहिंजी टोपी मुबारक बाज़ार में खणी विया उनखे टके में खपायो उन ते टको वॾी शइ हो टके में खपाए पोइ घर जे लाइ का शइ न भुॻड़ा ख़रीद करे घर आया ऐं नंढड़नि मासूमनि ॿारनि खे घुरायो पाण नात शरीफ पढ़ियाऊं मुंहिंजा प्यारा मुंहिंजे महबूब जो हिकिड़ो मौजूदो बयान करे पोइ मीलाद जे उर्स जे नियत सां उहे भुॻड़ा सभिनी मासूम ॿारनि में विराए छॾियऊं। रात जो फरमाइनि था मां ख्वाब थो ॾिसां सुतो पियो आहियां ख्वाब में ॾिसां थो त हिकिड़ो तख़्त आहे उन जे साम्हूं वॾो मैदान आहे ऐं मदीने जा ताजदार उन तख़्त ते जलवा अफरोज आहिनि। मां मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं बीठो आहियां मलाइक सॻोरा माण्हुनि जा उर्स खणी आया साईं तो वर्मा मां ॾिसां पियो त
कई 5 देगियूं लाथियूं, कई 10 देगियूं, कई 100 देगियूं, कई 1 देग, कई कुकड़ कुटकुई घर में पार्टी हुनजी रधी विराए, कई मिठो मिठाई जो किलो विरायो। अलगर्ज जिन जिन माण्हुनि उर्स कया सब हुजूर नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पेश कया विया। पोइ साईं करीम सभिनी जे उर्सन खे ॾिसंदा ऐं मलाइका तारीफ़ कराईंदा रहिया। सही ही साईं हाफ़िज़ अली अकबर जे तरफ़ां आहे, सही ही साईं हाजी मोहम्मद अली जे तरफ़ां आहे, ही साईं हाजी वसीम जे तरफ़ां, ही फलाणे जे तरफ़ां। अल्लाह जा महबूब मुरकल पिया ऐं सभिनी उर्सन खे ॾिसनि था पिया त साईं करीम जो हथ मुबारक ईअं रखियलु। साईं शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैहि अर्ज़ कयो, पाण था फरमाइनि मूं अर्ज़ कयो कुर्बान वञा घोर वञो, अॼु मूं वॾो उर्स कोन कयो आहे हिन साल। मुंहिंजा महबूब करीम मां मीलाद छॾियो न आहे, उर्स मल्हायो आहे, पर मुंहिंजा महबूब मूं वटि घणो ढोकड़ कोन हो। पोइ टके जा मूं भुॻड़ा विराया हो, हिननि वॾनि जेकिन में त नज़र ई कोन था अचनि। त मदीने जे साईं मुर्गी फरमायो, शाह अब्दुल रहीम तुंहिंजा भुॻड़ा असां पंहिंजे हथ हेठि संभाले रखिया आहिनि। तुझे भुॻड़नि वञा मूंखे वॾी ख़ुशबू पई अचे मोहब्बत। ऐं हुओ बि बुज़ुर्गनि लिखियो आहे त जिते जिते उर्स थींदो आहे, मीराद थींदो आहे, सीगार थींदो आहे, अल्लाह जा महबूब रूहानी तौर पर उन आशिक़ जी मोहब्बत महिनत खे ॾिसण ईंदा, ॾिसंदा आहिनि। तॾहिं चवंदा त लख मुबारक मोमिनो अॼु ठटे में सुरहानो आ, पंहिंजे हिन महले अंदर आयो मोहम्मद पाण आ। लख मुबारक मोमिनो, लख मुबारक मोमिनो अॼु जलसे में सींगार पंहिंजे हिन जलसे अंदर आयो मोहम्मद पाण। रहमतन जी बूंद सारी रात में वसदी रही, अर्श तां नूरी मलाइका छठे में आया नहीं। रहमतन जी बूंद सारी रात में वसदी रही, अर्श तां नूरी मलाइका इन इलाके आया नहीं। जिब्राइल अमीन आयो सोने अरबी असान आ, पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाण। हज़रत सईद शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त सभु कुझु मूंखे ख्वाब में ॾेखारियो वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, आशिक़ रसूल शाह अब्दुल रहीम, उन्हनि जो फर्ज़ंद आहे शाह वलीउल्लाह। हाणे जे बुज़ुर्ग जो हवालो ॾेई रवायतूं बयानु कयूं, वरी उन जे बारे में बि हिकिड़ी ॻाल्हि। साईं शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां हज़रत ख्वाजा बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार मुबारक में दरबार में मुराक़बे में वेठो हुजां। ओचितो हज़रत साईं शाह अब्दुल रहीम सां मुलाक़ात थी, मूंखे निंड जो झोंको आयो, साईं सां मुलाक़ात थी। हज़रत शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह फरमायो, मूंसां दुआ सलाम फरमायो। मूंखे फरमायो त शाह अब्दुल रहीम तोखे लख लख मुबारकूं हुजनि, तुंहिंजी अहलिया हमल सां आहे। संदन बदन में जेको फर्ज़ंद आहे सो माकरज़ाद अल्लाह जो वली आहे। अल्लाह जो वली आहे। ऐं मां ख्वाजा बख्तियार काकी तोखे हुकुम थो कयां त मुंहिंजे तरफ़ां पंहिंजे पुट जो नालो शाह वलीउल्लाह रखजो।
प्यारा मुसलमान भाइयों, हज़रत साईं शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा मां गोठ मोटी आयुस विची ऐं सांझी जे विच जो टाइम घर आयुस जेस ताईं मां घर वुज़ू वगैरह कयो कुछ थक बनियो तो एकरे में आज़ान आई मगरिब जी सांझी जी आज़ान आई मां सोचो नमाज पढ़ा पर मूं पंहिंजे आलिया सां इहा ॻाल्हि कान कई त ख़ुशि नसीबा तुंहिंजे बतन में ख़ुदा जो मादरज़ाद वली आहे मूं अञा ॻाल्हि ज़ाहिर कान कई ऐं मस्जिद शरीफ़ में मस्जिद में मग़रिब जी नमाज़ पढ़ण जे लाइ वयुसि मुंहिंजी घरवारी बि नमाज़ मग़रिब जी घर में पढ़ी दुआ कयो रब असांखे बि नमाज़ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे जॾहिं हुल हशर जो हलंदो सिज सवा नेज़े ते नहीं ईंदो माण्हू पकड़ पिया ॻाड़ींदा नफ़्सा नफ़्सी जो अलम लॻो पियो हूंदो हर को माण्हू छांव पियो ॻोल्हींदो त यार का छांव नज़र अचे को सायो नज़र अचे पर अल्लाह जे अर्श अज़ीम जे छांव खां सवा ॿी छांव कान हूंदी उन छांव में बीहण जे लाइ रब नमाज़िन खे सॾु कंदो नमाज़ियो तहां निकरी अचो अर्श अज़ीम जी छांव में जी पियो साई में जी पियो अल्लाह जे महबूब करीम फरमायो पुलसरात वारी पुल ते जिते माण्हू सभु गॾु थींदा पुलसरात पुल पार करण जे लाइ उन पुलसरात वारी पुल ते खुदा जा घर रहे मस्जिद शरीफ ये हली ईंदियूं मोमिननि खे सॾ कजो नमाज़िन खे सॾींदियूं ओ नमाज़ियो अचो अचो असां मुंहिंजे सवाल थियो त अॼु अव्हां खे पल में पुलसरात पार करे छॾियूं मस्जिदूं सॾी ॾियूं पुकारी ॾियूं हलो हलो रे मोमिन बेड़ो तयार आहे बेड़े हलाइण वारो मिठो मदनी आहे मतान का नशे में वञई वक़्तु सारो बेड़ो भरियो बीठो इझो छुटण वारो पोइ पातड़ीअ ते कम यार नाहे हलो हलो रे मोमिना बेड़ो तयार आहे अॻियां दरिया को चर्चो त नाहे पर हूंदो मदनी राज़ी त परवाह बि नाहे हूंदो मदनी राज़ी त परवाह बि नाहे लखे ॿुॾंदा तारूं पर तारण वारो आहे हलो हलो ले मोमिना बेड़ो तयार आहे मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरी क़यामत वारे ॾिहाड़े जॾहिं सिफारिश जा दर खुलंदा उन ॾियारे को मस्जिदूं ईंदियूं अल्लाह खे अर्ज़ कंदियूं मौला अॼु इजाज़त ॾे त जन असांखे दुनिया में तुंहिंजी इबादत सां सींगारियो तुंहिंजे सजदनि सां तुंहिंजे ज़िक्र सां असांखे आबाद कयऊं ऐं अल्लाह उन्हनि जो असां ते हक़ आहे अॼु इजाज़त ॾे त उन्हनि मञां फर्जी जन्नत में दाख़िल थियूं रब शर नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए असांजे माण्हू भेनरुनि खे असांजे नंढे वॾे सभिनी खे नमाज़ सां ख़ुदा इशार दिलचस्पी ॾे अल्लाह पाक ज़ौक़ शौक़ अता फ़रमाए प्यारा मुस्लमान भाइरो अर्ज़ पे कयो साईं शाह अब्दुल रहीम जो फरमाए मूं सांझी जी नमाज़ पढ़ाई सांझी जी नमाज़ पढ़ाए फारग थियो त कुझु ॿार टोड़ी आया कोई ॿार अचण लॻा त साईं अव्हां जे घर में रुअण जो आवाज़ असां ॿुधो आहे ख़ैर का आहे फरमाए तो मां तकड़ो दरवाज़े ते वियुसि दरवाज़ो खोलायुमि ॾिसां त मुंहिंजी अहलिया वाकई ॾिनी आहे ख़ौफ़ ज़दा आहे ॾके थी मां पुछो
तव्हां खे छा थियो त मुंहिंजी अहलिया ॿुधायो शाह अब्दुल रहीम अवां नमाज़ पढ़ाइण जे लाइ मूं हिते घर में नमाज़ पढ़ी जॾहिं दुआ जे लाइ मूं हथ घेरिया जॾहिं मूं दुआ जे लाइ हथ सिधा कया त मुंहिंजे ॿिन्ही हथनि में ॿ नंढड़ा मासूम हथ निकिरी आया ऐं आवाज़ आयो आमीन अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा आमीन उहे नंढड़ा मासूम हथ ॾिसी वे बि आवाज़ ॿुधी मूंखे ख़ौफ़ तारी थी वियो इन जे करे मां ॾिनी आहियां साईं शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह फरमायो न ख़ौफ़ न कर असल में मूंखे ॿुधाइणो हो त तव्हांजे बतन में अल्लाह जो वली आहे मूं न ॿुधायो त पाण ॿुधाए वियो अम्मा जी जल मुबारक हुजे मां तुंहिंजे बतन में ख़ुदा जो वली आहियां ये हुआ हजरत क़िबला साईं शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह जेके मादरसाद अल्हम्दुलिल्लाह ऐ मेहरबानी असां जे ठटे ते भी है सुभान अल्लाह जे दरबार जा पागाना सही वेठा हजरत क़िबला साईं सखी सैयद शाह मुराद शिराज़ी रहमतुल्लाह अलैह दो सजो कुरान अम्मा जे बतन में याद करे आया सुभान अल्लाह सजो कुरान शरीफ जीजल अम्मा जे बतन में याद करे दुनिया के तख्ते ते आया हो एड़ा खोड़ वली पर हजरत सईद शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब के अंदर हजरत इब्न अब्बास जी रवायत नकल था फरमाए पान फरमाइन था जॾहिं रब करीम जी ज़ात इरादो फरमायो मां जहान जी जोड़ जोड़िया 18,000 जहान पैदा कया पान फरमाइंदा रब करीम पंहिंजी कुदरती मुठ मुबारक पंहिंजे नूर मां हीअं भरे साम्हूं करे अल्लाह साईं फरमायो त इश्की व अना इश्कुक ऐ मुंहिंजा बाबू तूं मुंहिंजो माशूक मां तुंहिंजो आशिक़ आहियां नूर जी मुठ मुबारक भरे अल्लाह से सामो रखी फरमायो अंत इश्की व अना इश्कुक तू मुझो महबूब आ मां तुझो मुहिब आया तू मुझो माशूक आ मां तव्हांजो आशिक़ आया वो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जा नाला रखिया मुझा महबूब करीम मुझा वॾा जहान वो नंढा नंढा 18,000 जहान उहे सभु मिलाए वॾा जहान बन जता हिन जहान में अवां जो नालो तो रखा अहमद ऐ हुन जहान में अवां जो नालो मोहम्मद अल्लाह ताला जी नात बाबरकात फरमायो मुझा महबूब मूं अवां जे मथां चूमे अहिड़ा नाला रखिया जंहिंजी माना जंहिंजो मक़सद ई आहे त मुंहिंजा महबूब तुंहिंजो उहो शान आहे तुंहिंजी उहा तारीफ़ आहे जेका कॾहिं बि कान खुटंदी मोहम्मद अहमद जी माना जंहिंजी तारीफ़ खुटे ई न जंहिंजी तारीफ़ ख़त्म ई न थिए अल्लाह जे महबूब जे नूर मुबारक अर्ज़ कयो मुझा मौला तारीफ अवां जी आ ज़िक्र अवां जो आ शान वॾो अवां जो आ रब करीम जी ज़ात फरमायो मुझा महबूब ठीक आ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफूं मां रब करीम जे लाइ आहिनि पर मुझा हबीब हिकिड़ो अहिड़ो वक़्तु अची वेंदो जंहिंमें सभु माण्हू फना थी वेंदा हर शइ फना थी वेंदी न हूरूं रहंदियूं न मलाइक बचंदा न गुलमान रहंदा का शइ कान रहंदी ख़ामोशी थी वेंदी सभु फना थी वेंदा रहंदो मुंहिंजो नालो रहंदी मुंहिंजी ज़ात मां हय्युल क़य्यूम रब आहियां ऐं बाक़ी सभु फना थी वेंदा को अल्लाह
अल्लाह चवण वारो कोन हूंदो, को ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो कोन हूंदो, को सजदे करण वारो कोन रहंदो, को सुभान अल्लाह चवण वारो कोन हूंदो। उन वक्त मुंहिंजो ज़िक्र बंदि थी वेंदो, मुंहिंजी तस्बीह बंदि थी वेंदी। मगर मुंहिंजा महबूब मां रब करीम तुंहिंजो अहिड़ो शान बनायो आहे, तुंहिंजा अहिड़ा नाला रखिया आहिनि जो मुंहिंजो त ज़िक्र बंदि थी सघे थो, मगर दिल रुबा तुंहिंजो ज़िक्र कंहिं दौर में बंदि कोन थींदो। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। ऐ मुंहिंजा हबीब मूंखे साराइण वारा, मूंखे पुकारण वारा फना थी वेंदा, मुंहिंजो ज़िक्र बंदि, पर मां रब हय्युल क़य्यूम तो ते सलात मोकिले तुंहिंजो ज़िक्र जारी रखंदुसि। तुंहिंजो ज़िक्र कॾहिं बि बंदि कोन थींदो, कंहिं सूरत बंदि कोन थींदो। ऐं मुंहिंजा महबूब ऐं ॿिए नंबर में वॾो ज़िक्र त हाणे तव्हांजो थियो जो मूंखे सॼो जग जहान साराए, ॿई जहान साराए। बिदाई साहब जो फरमाया त सारंग खे सारीन माण्हू मिर्ग में हियूं आरियूं अबर आसरे तारा तवारीन सिपूं जे समून जूं तब नए सिज ज़िहारीन तो पल्लर प्यारीन त थिए सुख संघारन मुसलमान भाइयों सब अल्लाह के याद कयूं था, हर जग जी जरो जरो खुदा के याद करे तो अल्लाह से तो फरमाए मुंहिंजा हबीब ॿई जहान मूंखे साराइनि था, पर खुश नसीब अव्हां आयो जेके जंहिंजो ज़िक्र मां रब थो कयां, मां जंहिंजो ज़िक्र बयान थो कयां। आए मुंहिंजा महबूब वो ज़िक्र तव्हांजो सुभान अल्लाह, वो ज़िक्र जो मां रब पाण थो कयां। वरफ़ाना ज़िक्रक तव्हांजे ज़िक्र खे मां बुलंद कयो आहे, तव्हांखे मां वधायो आहे। मुंहिंजा राणा तव्हांजो ज़िक्र बंदि कोन थींदो, खुटंदो कोन, हर दौर में तव्हांजो ज़िक्र वध में वध हूंदो, तव्हांजो ज़िक्र वॾे शायाने शौन सां हलंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब तव्हां गणती न कजो, फिक्र न कजो, तव्हांजो शान मान मां वधाइण लाइ वेठो आहियां। मुंहिंजा हबीब या मां रब तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां। जेकॾहिं हिकिड़े महले तव्हांखे न मञो, हिकिड़ी जमात तव्हांखे न मञो, हिकिड़े मुल्क तव्हांखे न मञो, जेकॾहिं हिकिड़ी जमात तव्हांखे तव्हांजो ज़िक्र न कयो, तव्हांजो मीलाद न बनायो त परवाह नाहे। मुंहिंजा महबूब करीम परवाह नाहे। मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदा तेरे, पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। को गोठ तोखे न मञे, पर कुरान तोखे न मञे, का जमात तुंहिंजो ज़िक्र न करे त गणती न कजां, परवाह न कजां। मां रब जो तुंहिंजे ज़िक्र लाइ वेठो आहियां, मां रब जो तुंहिंजी तोखे बुलंद करण जे लाइ वेठो आहियां। ॿिए जी कान न करजां, ॿिए पासे फिक्री न कजां। मां रब तुंहिंजे लाइ काफ़ी आहियां, मां काफ़ी आहियां। सॼो क़ुरान त मुंहिंजा महबूब तुंहिंजे ज़िक्र मां भरे अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह जा मिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह से फरमायो तव्हांजो हिन जहान में नालो आहे अहमद ऐं हुन जहान में मोहम्मद। आयो ऐं उन सभी जहान जूं चाबियूं तोखे ॾेई थी छॾियां। वल्लाहु मोती व अना कासिम। मदीने से रब फरमाए त मां ॾींदो रहंदुसि, मुंहिंजा मुस्तफ़ा तव्हां मिठड़े हथनि सां विरहाईंदा रहंदा। ॾियण वारो मां आहियां, अता तव्हांखे आऊं कंदुसि, अॻिते विरहाइण वारा तव्हां। काम रास्तो कजो, काम रहाइजो। विदाई साहब जो फरमाए त जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियो ख़ास ख़ल्क़े
मोहम्मद मुकाई कलमों ते करीमते चितो जायाई अन मौला कवंत महबूबी ये उताई कोई लिखी दिनाई बई सरहारो सैयद के जोड़े जोड़े जहान जी पण कयाई परवार हादी हामी हाशमी सरदार सरदार सुए सहाबल सत्तने मज मस्जिद मनियादार बहुआ चारे जमा चौधार हिकांदा हबीब से मौलाना मोइन वाहिद काशफी रहमतुल्लाह ने मारज नबुवत में एकड़ी रवायत नकल फरमाया कि जने अल्लाह ताला जी रात बाबरकत जिब्राइल अलैहिस्सलाम के पैदा फरमायो जिब्राइल अलैहिस्सलाम पैदा था अल्लाह से फरमायो ही निहार इधर जो निहारे तमुजा प्यारा हिकड़ो नूरन जो गुलदस्तो आ विच में हिकड़ो अजीम शान नूर आ उन जे चौधारी चार नूरन पर अजीब नजारो आ सुभान अल्लाह जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज कयो मुझा मौला हे नूरानी गुलदस्तो ही नूरन जो गुलदस्तो विच वारो नूर सुभान अल्लाह पासर वाला नूर सुभान अल्लाह हे केर नूर अल्लाह से फरमायो जिब्राइल विच में मुझे महबूब मदनी ताजदार जो नूरा ए चौधारी पासर खान चैन यारन जा नूर आहनो जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा दरबार का आलम क्या होगा चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की अरे ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा सरदार का आलम क्या होगा अल्लाह कनी सुभान अल्लाह क्या खूब है रोज़े का नक्शा मेहराब हरम का जाली का मीनार का आलम क्या होगा मीनार का आलम क्या होगा प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पर से सारी कायनात जे जर्रे जर्रे खां अगर जाहिल अगर में अल्लाह पाक पे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम के पैदा फरमायो उन खां बाद अल्लाह ताला जी रात बाबरकात जहान जो प्रोग्राम बनायो पंजन नबी सगोरन खे अल्लाह ताला जी रात बाबरकात पैदा फरमायो ए जने नबी सगोरा पैदा था अल्लाह से मदीने जे साईं खे फरमायो हे कुल नबी रसूलन इन ने निगाह करम फरमायो जने मुझे महबूब निगाह करम फरमाई तो हुए सब नूर मुझे प्यारे महबूब जे नूर जे अया मुझा प्यार मात पे दी वया अल्लाह जे हबीब जो नूर फरमायो नबी सगोरन अर्ज करो मौला ई के जो नूर अल्लाह से फरमायो नबियन दे इमाम सरदार मोहम्मद रसूलुल्लाह जो नूर है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा मौला सा के कच्चे निकला असल के पहले इमाम सा मिला असल के पहले सरदार सा मिला अल्लाह से फरमायो अजो कहां से मिलाया तो और करीब जी रात बाबरकात जलसों को ठायो जलसो सुभान अल्लाह उन जलसे जो नाम हो जलसाए जिक्र मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या ये तो जलसा जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्म आंखों से कुरान शरीफ तो चले खुद कुरान अल्लाह पाक ने फरमाया इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतु
آتيتكم من كتاب وحكمة ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه مجھا محبوب یاد کر وہ جلسو یاد کر وہ وعدو یاد کر وہ تقریب جکا اساں تجھے ذکر دے سلسلے میں کوٹھائی ہوئی یاد رکھو سائیں کریم جے آمد جے ذکر دے سلسلے میں سب کا پہلو جلسو اللہ سے پان فرمائے جے جو سکوت قرآن میں آ جے میں خصوصی خطاب رب کریم جو ہوئے رب العالمین جو ہوئے صدارت رحمت للعالمین دی ہوئی بدھن وارا سوا لکھ نبی جلسے میں سوا لکھ نبی ہاں اے ذکر کرنے والو رب کریم جن جو ذکر تھی رہے ہو سو رحمت للعالمین رحمت للعالمین اللہ سے پہلے محبوب کریم جو ذکر کرو اے او نبیت خان تخمو رب کریم وائدو ورطو نبیو رسولو مرسلو جنہیں طرح کے حکمت کتاب لی دنیا میں موکلو وہ صرف پینجو ذکر نہ کرو صرف موجو ذکر نہ کرو صرف پینجی شریعتن جو ذکر نہ کرو بلکہ پینجے امتن میں قومن میں جلسہ رکھی مانن کے بھرائے ہن مجھے محبوب جو ذکر کرو مجھے محبوب جو تعارف کرائے مانن کے بدھائے جو اساں بھی نبی آئیو رسول آئیو پر اساں سبنی رسول جو رسول انیا بعد میں انتظارا تو کل نبیاں دا چنگا تو تاج مارے پیسے عبدالغفار المارو پیر مٹھا سے تو کل نبیاں دا چنگا تو تاج مارے تو کل نبیاں دا چنگا تو تاج مانے سئی میراج مانے تو کل نبیوں دا چنگا تو تاج مانے تو کل نبیوں دا چنگا تو تاج مانے اے نبی اور رسولو دنیا میں منی مجھے محبوب کریم جے میلاد جا جلسہ کجو ذکر مصطفیٰ جا پروگرام ملائے جو مجھے محبوب کریم جے اچن دی خوشی میں پروگرام کجو پر مجھا پیارا دوستو اماں آمنہ مدینے دے سائیں جی جل اماں تھی فرمائے اماں آمنہ جی فرمائے رحمت للعالمین جتا گزرن آیا وہ خوشی ہوئیوں مبارک ہوئیوں 9 مہینہ راجن جو رانو مجھے بطن پاک میں ہوتا 9 مہینہ نبی ٹولیوں کرے مجھے مبارک دینا آواز دینا ملائکن جا آواز جنن جا آواز ایک آواز ہوئی جو آمنہ جی جل تو کھے لکھ لکھ وعدائیوں مبارک ہو تجھے بطن میں اللہ جو محبوب آئے اماں آمنہ دی فرمائے مقتصر میلاد دی جھلک اماں آمنہ دی فرمائے چلے مدینے جا سائیں مجھے بطن پاک میں آیا جکے منہ رنگ ڈٹھا جکے منہ سبحان اللہ اللہ پاک جو قدرتوں مدینے جے سائیں جا شان ڈٹھا مکھاں پچھو پان تے فرمائے باہر نکرن دی سخت پتھر تے پیری دو تمین بندی میں دو جے کری گرمی ہوندی تو میں پرے خاں بھجی مجھے متا چھام کندا ہا اے سج گرم ہوندو تو بادل جوڑی سج دے آڈو ایندا متے چھام کرائیندا پر ہکڑو لفو ماں خوت پانی بن ویس دل میں ارادو کے مت مجھو سرکیوں سہیلیوں آیوں مجھو ڈول رسول نہ آندو ہوندو پانی بھری دس پر قدرت اللہ جی ماں خوت پتی آیا مجھو سہیلیوں مجھو سرکیوں سب گھڑا بھرے ویو سب مشکیزہ بھرے ویو ماں اکیلی پیتس رسیا میں ڈولا پانی خوت جو ہیٹھا رب جو قسم جنے ماں خوت پیتس تو پانی یکدم لہروں ہنی کنارے سایو اے مرکی مبارک نہیں جی جلم مبارک ہوجے موں پانی جو نبی تجھے بطن پاک میں آئے جدے بھی اٹی رسی جی در
बतन है जेको महबूब तुझे बतन पाक में आसा सब उन जा गुलाम आयो तमाम नाती फरमाए मु अजीब मदीने जे साईं जा मौजदा ॾिठा जने मुझे बतन पाक में हुया पर बारी रात रब्बिल अव्वल दी मुझो सजो घर हूरन मां भरजी वयो मुझो अंगण अल्लाह जे नबियन ए वलियन सिद्दीकन शहीदन मां रूहानी तौर पर भरजी वयो मुझे घर जे अग्यां जशन हो मां जो निकरा मां जो निहारिया सुभान अल्लाह बड़ बड़ खे मुबारक बियोले मुझा प्यारा दोस्तो पत्थर पत्थर खे मुबारक बियोले घरन जे अग्यां जानवर बधा पिया बकरियूं रिठूं बधियूं पयूं घोड़ा बधा पिया उठ बधा पिया जेके जानवर बधल उहे हिक ॿिए ते मुंहिंजा प्यारा कुल्लो कुल्ले ते रखी मुबारकूं पिया ॾियनि ऐं मके जे माण्हुनि खे सॾनि पिया मके वारा उठो उठो राजन जो राणो आयो आहे ॿिन्ही जहाननि जो सरदार अव्हांजे शहर में आयो आहे उठो जागो ख़ुशियूं कयो अॼु अल्लाह से अव्हांजे मथां थोरो फरमायो आहे मथे निहारिया त तारो तारे खे मुबारक सिज चंड खे मुबारक ये मुबारकनि जा आवाज़ ॿुधबो जंहिंजी तर्जमानी हिकु आशिक़ फरमायो जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर मुझे सोने हबीब घर जी पढ़ो रवायत में अचे थो त साईं करीम नात ख़ाननि जे लाइ पंहिंजी चादर विछो जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर बाग बागीचा मोरिया बागीचा मोरिया वाला आए आए तो अलवर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर अंब अनारियूं के वेड़ा फरियां तू तवर साईं करीमन बाग में अंब कोन हो केला कोन हो अहिड़ा फल फ्रूट खोड़ जेके अॻ में कोन हो जॾहिं प्यारा महबूब दुनिया जे तख़्ते ते आया अल्लाह से फरमायो ज़मीन मुझो हबीब अची वियो आहे ख़ुशीअ में नवां फल फ्रूट ॿाहिरि कर अंब अनारियूं के वेड़ा फरियां तू तवर वलटण वीर वसाया वलटण वीर वसाया ओ खुलिया चमन जो घर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर अर्श ज़मीन आसमां ते पथरियां फर्शूं पत्थर जी असां पंहिंजे घरनि में संगमरमर जा पत्थर दीवारनि में फर्शनि में मस्जिदनि में ओताकुनि में बुगड़नि में हलंदा रब करीम जी ज़ात तेरे हबीब करीम खे दुनिया जे तख़्ते ते आंदो आसमान में ज़मीन में मुझा प्यारा संगमरमर जा जबल पैदा फरमाया
फरमायो संगमरमर का पत्थर लगा खूबसूरत पत्थर मलाइका लगाया अर्शों दी अर्श ज़मीन आसमाते पत्थरियों फर्शों पत्थरों अरे अम्मा जी जल अम्मा आमना वाली गाल तारा तारन के मुबारक मुसज चंद के पंथी फरमाए तारन ताकत खाते आला तारन ताकत खाते आला वो खुश था शमसो कमर जाए जाम रसूल दे लिया बाग बहर अगन मुल्क मखलूक हुई लको जिन्नो बशर अगन मुल्क मखलूक हुई लको जिन्नो बशर काफ कलम अग को नहावला काफ कलम अग एतरे में मुझा प्यारा अम्मा हलीमा आई लाल पर एक बात हजरत अम्मा सोबिया जी बुधो जे मदीने पाक खे सोएबा भी अचे तो सोबिया भी अचे मदीने जे साईं खे खीर पाक प्यारियो रज़ाई अम्मा बनजण जो शर्फ मिलस अम्मा सोबिया थी फरमाए मदीने जा साईं आया सुमर जी रात 12 रबिउल अव्वल जी जो आया मां ॾिठो त ॿार हमेशा बग़ैर चादर जे ईंदा आहिनि पर मदीने जे साईं खे साई चादर वेड़ी पई साई चादर में वेड़ रहा पाण दुनिया जे तख़्ते ते आया मां गौर सां ॾिठो त सुभान अल्लाह ॿारनि जा नंढड़ा वार पर सोने महबूब खे ज़ुल्फ मदीने जे साईं खे अखियुनि में प्यारो कजल पातल मार रोईंदा ईंदा आहिनि पर मदीने जा साईं मुर्कंदा आया मुर्कंदे ज़मीन ते सजदो फरमायो मां अखियुनि ॾिठो त पाण पढ़ी रहिया हा रब हबली उम्मती रब हबली उम्मती मुझा मौला मुझी गुनाहगार उम्मत खे बख्श फरमा मुझी गुनाहगार उम्मत मुखे बख्शी दे पारे 11वीं सदी जा सैयद बुखारी फिटाई साहब फरमाए तो रात जा पियो दात रखो खुरियों दात रात जा पियो दात रखो खुरियों दात अन्या पैया रात अदा अहड़ी दात अगन खुरी के में रात जो जावा जम्मत असा जेला सजदो का फरमाइन अन्या रात पया रात का मुराद अन्या 40 साल तेरा नबूवत जे ऐलान में रिसालत में अन्या ऐलान में तेरा अन्या काफी वक्त पियो त अग में असा जेला दुआ वठा घुरन बुझाई तो फरमाए 1.25 लाख मेंढरा यानी 1.25 लाख नबी दुनिया के तख्ते पे आया पर जेडी रात पंहिंजे उम्मत जेला मुझे नाने भुनी कई एडी दुआ तने भिदाई साहब फरमाया त मानक मिट संदो मुझो उठाई में सोजरो अशर वेल हिसाब में छड़े नवे दो अदा सारियो सदक
फरमाया गंद जमी जे गोद में क्या बाबोड़ा पोशाक उन्हनि जी औताक अज राजार जिया वो आया सथियाम मुझा बारो चा बभोर में पसी जाम से मुझा नीह ठरिया गूंदर सब विसरिया सुखन शाखों कढियो अरे अम्मा हलीमा थी बर्बाद मां उम्मीद करे मक्के में आई हुयस त को वडेरे जो बार हथ अचे को जमींदार जो बार हथ अचे वडे माण्हू जो बार हथ अचे मेहनत मजदूरी घणी मिलंदी पघार सुठो मिलंदो इरादो त इहो हुयो ग़रीबानो हाल हो ऐं दुकार वारो साल हो मां मुंहिंजी उठ बीमार असां मसे मसे अची पहुतासीं मूंखां ॿ टे ॾींहं अॻु में मायूं पहुची वियूं सरदारनि वॾेरनि जा ज़मींदारुनि सेठनि जा ॿार उहे खणी वियूं मके में आयसि त सभु को मुॾे पियो न्यारे हलीमा खाम खां पंध कयई ॿार त खजी विया ॿार त सभु मायूं खणी वियूं मुंहिंजे मलाने आई आहियां त काबे जो तवाफ़ करे वञो काबतुल्ला शरीफ जो तवाफ़ थी कयां वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्ला वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्ला जित दुनिया पई ठरे पाण ॾिनई क़िबलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्ला इब्तदा ओ सोने नबी ते इंतहा सोने नबी ते इंतहा तवाफ सां की बेड़ी तरे तवाफ सां की बेड़ी तरे पाण नहीं क़िबलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्ला वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्ला पहिरियां अॻु कंहिंजो घर कोन हो पहिरियां ई घर तयारु थियो पहिरियां ई घर तयारु थियो हाणे नंढो वॾो ॿियो थो फिरे नंढो वॾो ॿियो थो फिरे पाण ॾिनई क़िबलो मुझे मालिक जो घर बैतुल्ला वाह मुझे मालिक जो घर बैतुल्ला हलीमा भी फरमाए मां सब्र कयो अल्लाह जे घर जो तवाफ करे मुझे अखियुनि मां ॻोढ़ा हली आया मालिक तुंहिंजे घर ॾे आई आहियां उम्मीद करे आई त को ॿार मिलंदो ही साल सुखियो गुज़रंदो मगर मूंखे त ख़ुशख़बरी मिली आहे त ॿार को रहियो ई कोन्हे त अम्मा हलीमा थी फरमाए त काबे मूंसां ॻाल्हायो हलीमा दिलगीर न थी तुंहिंजी झोलीअ में रहमतुल लिल आलमीन अचण वारो आहे ॻाल्हि कंहिंसां न कजो हलीमा माण्हू सारे हास जी आहिनि ॻाल्हि न कजां दिल में रखो तोखे मुबारक हुजे लख लख मुबारक हुजनि जो तुंहिंजे हंज में झोलीअ में किनी जहान जो सरदार अचण वारो आहे तूं छा पर उन महबूब जे सदके किनी जहाननि जा बेड़ा पार आहिनि जत सभु जवान पर मर्द बचनि हिकिड़ो हशर वेल हिसाब में पुनर ईंदो पहलवान पोइ छुटंदो सारो जहान आरीअ जे एहसान से को भाग वारो महबूब तोखे मिले थो तुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा मां अर्ज़ कयो काबा किथे काबे मां आवाज़ आयो हज़रत अब्दुल्ला जे घर में हज़रत अब्दुल मुत्तलिब वारनि जे घर में वञ मुंहिंजा प्यारा पुछा थी करे
ढक रखनी गालानु कोन हो तो मुखे काबे मोकलियो काबे जी बिशार करना पान फरमायो अदा जो खबर को त बार रहो को त हां एकड़ो दुर्रे यतीम हजरत अब्दुल मुत्तलिब वारन जे घर में आ वो इन जे करे मायूं छडे वयूं त दुर्रे यतीम कई न संभालियो पान थी फरमाया मुखे घर ॾेखारियो उन दुर्रे यतीम खे मां थी संभालिया मन उन आमिना जे दुर्रे यतीम जे सदके को रब रहम फरमाए पान घर में आई आ फरमाए थी ॾिसां त मदीने जा साईं आरामी मथां साई चादर पई आ चादर मथां पई आ पर चादर जा नूर जा फुआरा नूर जूं लाइटूं सारे जग में जान लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया सारे जग में जान सारे जग में जान लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया जो सारे जग में जान सारे जग में जान लेकिन सार थी विया अदा मोहम्मद अची वियो बेड़ा पार है कटू शमस तारा बती छा है बिजली कटू शमस तारा बती छा है बिजली मोहम्मद मिठे दी अञा तेज तजली वो जवातीन तरफ सच मुकार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया अगर जो दाखिल जे त मां छा ॿुधायां मदीने जे साईं जे नूर जी कहिड़ी ॻाल्हि कयो मां पासे खां वेठिसि त मुंडे पासो वणायो मुंडे निहारे मुड़कण लगा अल्लाह अल्लाह फरमाती जिंदगी में मुड़कण न विसारियो मुड़कण सां मुंहिंजूं बीमारियूं लही वयूं मूंखां बुख उन ख़तम थी वई मुंहिंजा प्यारा मां खे अर्ज़ु कयो मां मजदूरी न खपे मजदूरी जी मयार काने का नौकर पैसे अन्न जी जरूरत काने का चीजल मां इजाज़त करे त मां घर खड़ी पहुंचा मां महबूब खे संभालिया त अम्मा आमना जी फरमाए हलीमा तकड़ न कर हे आम ॿार न आहे हिन जे बारे में मूंखे तोखे नसीहतूं वसियतूं कयूं आहिनि जेको मूं हिन चौहान जो शान ॾिठो आहे तोखे ॿुधायां लिकाए जा माण्हू हासदी आहिनि माण्हू मुंहिंजे महबूब जा भेरी थी पवंदा ॿुधाइणो न आहे हे मुंहिंजे महबूब जूं वसफ़ूं आहिनि हे मुंहिंजे हबीब जूं सिफ़तूं आहिनि जॾहिं मुंहिंजे हमल में हा मूं हे नज़ारा ॾिठा जॾहिं दुनिया में आया त ॿार जी सूरत कान ही मुंहिंजे बदन मां नूर ॿाहिरि आयो नूर आयो नूर मुझा प्यारा दोस्तों हलीमा गालियूं ॿाहिरि ज़ाहिर न कजां मुर्की अर्ज़ करण लॻी मां मूं वटि बि ॿ टे राज़ काबे मूंखे ॿुधाया आहिनि भी आवाज़ तो मुखे भी ॿुधण में आया आहिनि फ़िक्र न कर मुंहिंजा प्यारा पाण कुझु जहाना उते रही मदीने जे साईं खे खणी करे पंहिंजी सवारी उठ जे साम्हूं थी आणे पाण थी फरमाए मुंहिंजे कुल्ले सां मुंहिंजे भाकुर में मदीने जा साईं उठ जी नज़र पई वेठी वेचारी कमज़ोर बुखनि जी हयल उञायल उठ मुंहिंजी मदीने जे साईं ते नज़र पई त यकदम उठी असांजे पेरनि में अची किरी पई उठ पेरनि में किरी पई सुभाणे अल्लाह पाए पंध गिचीअ में अनन जे अचन अवॻाए बकचायूं ढकण थी ढकजन तोड़ी लख हुजन जब माफ़ियूं ॾिजन में धरा उठ मुझे हबीब वटा जी किरी पया होया ये पीछे का अवां जा आशिक हजार
सैयसा जियारी कबूल पैशन आवाजा आशिक हजार असा जियारी कबूल पैशन सुलखाया आवाजी बानी ये बंदी बितारी कबूल पैशन उदास अखरल सियात सुना अन्ना तक ले जिथो ही ना है अन्ना तक ले जिथो ही ना है जुड़े जुड़े पई आवाजी सकमे ये दिल में तारी कबूल पैशन ये दिल में तारी ये सवारी में तारी कबूल पैशन नसीब हिल गरीब जा हबीब आहिल आवाज़ हथ में नसीब हिल गरीब जा हबीब आहिल आवाज़ हथ में गयो कनीज़क आवाज़ दर्दी दिया बुहारी कबूल पैशन दिया बुहारी कबूल पैशन जो ॾिठो मूंखे डप थियो त हे ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी जल्दी मको छॾां ॿाहिरां ॾींदे वञां मां उथंदे मुंहिंजे महबूब करीम खे सवार कयो अल्लाह अल्लाह उठ में ॿीड़ियूं टीड़ियूं ताक़तूं अची वयूं रफ़्तार उठ जी थी वई उठ ताक़त वारी थी वई ऐं मुंहिंजी उठ सालनि खां खीर कान ॾींदी ॾिसां त उठ जा थण खीर मञा भरिजी विया उठ जे थण में खीर थी वियो आहे जितां जितां गुजरां पई वण टिण झुकण पिया पत्थर टोड़न पिया सभ में हलचल मची वई आवाज़ पे आयो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद तेरा तेरा ये पुकारूं है आवाज़ हा सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद अला करीमना सल्ले अला मुहम्मद एक जाए ते बापे जे उठ बिहारी ठंगो वेठा सी ॾिसां त बकरार बकरियूं पिया चारी बकरियुनि जो थण पियो चरे नंढड़ा ॿार हुन में धना रहनि मां हली वाती फरमाए जीअं जो असां उठ विहारी ॾिसां त वारे वारे सां बकरी अदब सां डोड़ंदी अचे मदीने जे साईं जे कदमनि खे चिमनियूं वेठी ॾे साईं करीम जो दीदार पई करे सलाम पेश पई करे मुंहिंजा प्यारा मुंहिंजे महबूब खे जानवर सुञातो मशहूर मौजूद आहे मुंहिंजे साईं जो पाण अचनि पिया त मारी हिकु हरणी खे ॿधियो वेठो आहे मुंहिंजे शिकार में आई ॿधी पाण सुतो पियो आहे अल्लाह जा महबूब जॾहिं उतां खां गुज़र था कनि त सॾ थी करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अल्लाह जा महबूब सॾनि ते साईं करीम तो महिरबान वम साइल फला तन्हा मुझा हबीब जेको दरवाजे ते अचे महरूम न कजा मुझा महबूब करीम सहाब साहब जने वेठा सुभान अल्लाह असांजी खुश नसीबी साईं उते भी मिलाद करे था सघनि घर में होटल में पर असां तव्हां खे शरीक करण जे लाइ पाण हुतां हली हिते अची मिलाद कयो हिते अची हली मिलाद कयो अथऊं मुंहिंजा प्यारा सम्झ मदीने वारे साईं जो मिलाद आहे पर सॾ बि वरी मदीने वारो जो मदीने जे महिमान जो आहे मदीने जूं ॻाल्हियूं अची दिल में हलियूं मदीने जूं ॻाल्हियूं अची दिल में हलियूं अखियुनि खे मोरो कयो पर अखियूं की न झलियूं मदीने जूं ॻाल्हियूं साईं अल्लाह
मदीने पाक खां आया मदीने जे साईं फरमात अरब सां मोहब्बत रखजो जो मां अरबी आहियां मक्के सां मोहब्बत रखजो जो मां मक्की आहियां मदीने सां मोहब्बत रखजो जो मां मदनी आहियां मदीने वारनि सां मोहब्बत रखजो जो मुंहिंजा आहिनि ये मुंहिंजा आहिनि अरबनि सां मुंहिंजो तालुक आहे तॾहिं त असां चवंदा आहियूं मदीने जे माण्हुनि जूं ॿोलियूं मदीने जे माण्हुनि जी ॿोली मदीने के साईं के मिलाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खुशी जानवर में मलाई वण में मलाई पत्थर मुझा प्यारा हर शय मलाई मां हलीमा की बाबा जिता जिता गुजरो प्यार बस सुभान अल्लाह जा आवाज सलात सलाम जा आवाज खुशियों खुशियों ॾिसण में आयो पर जॾहिं असां पंहिंजे घर में वियासीं सुभान अल्लाह शाम थी चुकी ही वो मदीने जे साईं खे पंहिंजे घर मुबारक में आंदो असां जो बकरियूं अबरियूं चरण वई हुयूं चरी आयूं हमेशा बकरियूं वञी पंहिंजे वठाण में वेंदियूं हुयूं पर अॼु पई ॾिसां त हर का बकरी हेठि कंदड़ो करे मुंहिंजे घर ॾे पई घर ॾे अचे मदीने जे साईं जे कदमनि खे चिमियो पिए रसूलुल्लाह जो दीदार करे ॾाढी ख़ुशि पई थिए तेरे चेहरे को देख कर सब गम दूर होता है तेरे चेहरे को देख कर सब गम दूर होता है तेरे कदमों से बर्बाद घर आबाद होता है अल्लाह जा मां बची विया रंग लगी रहा अल्हम्दुलिल्लाह खुशियों थी वयो उम्मत ते मां अली मां जा त बेड़ा पार थिया पर असां सॼी उम्मत जा बिनी जहान जा बेड़ा सुभान अल्लाह मुझा प्यारा हिन महीने में मदीने जे साईं जो मिलाद मनायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद कयो मिलाद जो वॾी बरकत जीअं तव्हां दुआऊं घुराईंदा हो कुरान शरीफ पढ़ाईंदा हो वज़ाइफ विर्द पढ़ाईंदा हो कई बरकत जे लाइ उन मैदान में मिलाद भी घट न सुभान अल्लाह मिलाद बड़ी बरकत वाली शय बड़ी रहमत वाली शय मुझा प्यारा दोस्तों अल्लामा जलालुद्दीन सय्यदी रहमतुल्लाह अलैह एक किताब 2 लख लिखियो ने 5 लख लिखियो हजरत इमाम जलालुद्दीन सय्यदी के 5 लख हदीसों पर जुबान याद हुई सुभान अल्लाह हाफिज हदीस पान फरमाइन था वो खुश नसीब मोमिन जेको पंहिंजो घर तो सींगारे पंहिंजे घर में वरी शइ जो मिलाद तो करे घिटीअ में बाजार में पंहिंजे आंगन में पंहिंजे घर खे सींगारे थो इमाम जलालुद्दीन सयूती था फरमाइन त अल्लाह जा मलाइक लहीदार उन घर खे चौधारी घेरो करे वेंदा पंहिंजे परनि सां उन घर खे ढकींदा आहिनि ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो
रब जी तरफा उन्हनि माण्हुनि ते घर वारनि ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं वसाईंदा उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदा ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमाइनि था और फरमाइनि था खुशनसीब मोमिन मुस्लमान जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जे सिलसिले में खुशियूं मल्हाइनि था अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उर्स मुबारक कनि था मुंहिंजे महबूब करीम जे लाइ सिंगारनि था पंहिंजे घरनि खे अल्लाह जे महबूब जी खुशी मल्हाइनि था हज़रत इमाम शाफ़ी तो फरमाए उहे माण्हू उहे मोमिन उहे मदीने जे साईं जा आशिक़ क़यामत जे ॾिहाड़े वलियनि शहीदनि सां गॾु उथंदा शहीद मुजादी दोस्तों बुजुर्गो वरी हज़रत साईं मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह फरमायो खुश नसीब हुए इंसान वो मोमिन मुस्लमान जेको पंहिंजो घर जो सिंगारे मदीने जे साईं जो उर्स थो करे मिलाद पाक खुशीअ में थो मल्हाए हज़रत इमाम मारूफ करखी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अहिड़ो माण्हू क़यामत जे ॾिहाड़े ख़ुदा जे नबियुनि सां गॾु हूंदो मुझे महबूब के असां तव्हांजे झंडे जी ज़रूरत न को असांजे महफ़िलनि या असांजे शामियाननि ऐं भक्तनि जी ज़रूरत आहे मुझे महबूब जो शान जंहिंजो रब तारीफ़ करे जंहिंजो रब ज़िक्र करे उनखे असांजे ज़िक्र जी ज़रूरत न आहे पर असांजी ख़ुशनसीबी आहे जो असां खां पंहिंजो ज़िक्र करनि था असां खां पंहिंजो ज़िक्र ॿुधाइनि था पिया असां खां हीअ ड्यूटी वठनि पिया असां खे हीअ मोहबत अता कई अथऊं इहो असांजो फ़ाइदो आहे असांजी ख़ुशनसीबी आहे पर मदीने जे साईं खे ॾिसण जी ज़रूरत न आहे प्यारा मुस्लमान भाइरो पंहिंजे घर ते साओ झंडो मोटरसाइकिल वारा पंहिंजी मोटरसाइकिल ते झंडी लगा साओ झंडो नंढा मिलनि था उहे लॻायो वॾियुनि गाॾियुनि ते झंडा लॻायो औरतुनि ते झंडा लॻायो ताजो हर मुल्क खे ख़बर पए त मुल्क पाकिस्तान रसूलुल्लाह जे आशिक़नि जो मुल्क प्यारा मुस्लमान भाइरो मुल्क सभी दुनिया वारनि खे ख़बर पए वो भी सिंध धरती सुभान अल्लाह नबी दो अलैहि वसल्लम करे रूम ने करे शाम ने हथ मुबारक करी दुआऊं करदा है अल्लाह शाम में बरकत मक्का जे रूम में बरकत करे कदे एड़ी दिस ने पंहिंजा हथ मुबारक करदा दुआ पिया करदा मुर्कदा सुभान अल्लाह गुलाम गुलाम ये तेरी दिसा जिना दुआ था मुर्को था फरमाइनि केॾा सिंध जो टुकड़ो आहे जितां मूंखे पंहिंजे आशिक़नि जी ख़ुशबू थी आशिक़नि जी ख़ुशबू थी अचे त वाकई सिंध सिंध आहे असांजो साईं शामरा शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जो पहिरियों मुरीद हज़रत साईं निज़ामुद्दीन समू ठटे ज़िले जो पहिरियों बादशाह रहमतुल्लाह अलैह उन टाइम ठटे जी जेका बाज़ार हुई हीरा मंडी उहा साईं शाह गोरगंज जो जिते हींअर आस्थानो आहे मज़ार मुबारक उते हुई साम्हूं तड़ते पेरा बीहंदा हुआ लाचूं ईंदियूं हुयूं होड़ा ईंदा हुआ वापार हलंदो हो हीरा मंडी हिते लॻंदी हुई पोइ हिकिड़ो ठटे में जनाज़ो आयो लुणंदो आयो दरिया मां लुणंदो आयो जनाज़े खे हिते कढियूं त उनजे कफन में हिकिड़ी पटी ही फरई उन फरई ते लिखियल हो त यारो मूंखे हुस्न ॾिनल आहे मूंखे कफन पहिरायल आहे ठटे जी धाक ॿुधी आयो त ठटे में 1.25 लख वली रहनि था 1.25 लख वली रहनि था ऐं उते धाक ॿुधी आयो आहियां मुंहिंजी नमाज़ जनाज़ा उहो माण्हू पढ़ाए ठटे जो जंहिं कॾहिं बि तकबीर ओला कज़ा न कई हुजे जंहिं कॾहिं जमात कज़ा न कई हुजे जंहिं कॾहिं विची जूं सुन्नतूं कज़ा न कयूं हुजनि जंहिं कॾहिं ताक़त जी नमाज़ कज़ा न कई हुजे जंहिं कॾहिं गैर औरत ते नज़र न विधी हुजे जनाज़ो खणी आया ऐलान थी विया शर्त कुझु हुया आशिक़ात में शर्त मौजूद हुआ पर मुकम्मल कंहिं न हुआ आख़िर टाइम घणो थी वियो त हिकिड़ो अलाह जो माण्हू निकितो सिफन मां निकितो उनजे चेहरे ते निकाब हुयो फरमायो अल्हम्दुलिल्लाह फख्र जी ॻाल्हि न आहे जेके फ़क़ीर शर्त लिखिया मुंहिंजे अंदरि मौजूद आहे अच
अचो ही मेहमान मुसाफिर नमाज जनाजा पढ़ायो तो नमाज जनाजा तो पढ़ायो पर जॾहिं चादर हटी तो ही आपको मौलवी आलिम कौन हुयो को वॾो शाइख़ कौन हुयो साईं शाहनवाज़ शिराज़ी जो पहिरियों मुरीद हज़रत सैयद निज़ामुद्दीन समू ठटे ज़िले जो पहिरियों बादशाह ऐं ही एॾो आशिक़ रसूल हो जो ठटे जे अंदर 12 रबियुल अव्वल ते सॼो ॾींहुं पाण हथ सां जेको रही मदीने जे साईं जो मीलाद कंदो हो बादशाह अहिड़ा गुज़रिया साईं हज़रत से महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह महमूद गज़नवी साईं सुबुह जो उथंदा नमाज़ूं छॾे बाक़ी जेको बि टाइम हूंदो हो बसि सलाद पे हलंदो दुरूद शरीफ पिया पढ़ंदा सलाद पिया पढ़ंदा पोइ हिकु दफ़ो मदीने जे साईं ख्वाब में ज़ियारत कराई फरमायो महमूद गज़नवी बादशाही वाला रेत तुझे आसरे सां छॾी आहे सॼो ॾींहुं तो सलाद पढ़ी सॼो ॾींहुं तो दुरूद पढ़े हे मुंहिंजी मखलूक बि संभालणी आहे अर्ज़ कई मुंहिंजा साईं मूं महमूद गज़नवी जी सलात खां सवा सरे कान थी मूंखे मज़ो कोन थो अचे मदीने जे साईं फरमायो हाणे हीअं कर सॼो ॾींहुं सलात न पढ़ माण्हू संभाल रैयत संभाल असां तोखे अहिड़ो दुरूद ॾेई था छॾियूं जो हिकु दफ़ो पढ़ त लख दुरूद जो सवाबु तोखां मदीने जे साईं लखी दुरूद किताबनि में आहे लखी दुरूद इहो लखी दुरूद मदीने जे साईं पाण महमूद गज़नवी खे ॾिनो फरमायो हिकिड़ो पढ़ी छॾ त लख दुरूदनि जो सवाबु पर उन जे बावजूद बि राति जो तेसि ताईं कोन सुम्हंदो हो जेसि ताईं 350 दफ़ा सलाद न पढ़े 350 दफ़ा सलाद पढ़ी पोइ आराम कंदा हो मुंहिंजा वी दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह तबारक व तआला जी दात चल असां तव्हांखे बि सलाद पढ़ण जी तौफ़ीक़ त मदीने जा साईं सिंध ॾे रुख करे दुआ घुरंदा त मूंखे सिंध जी सरज़मीन तां आशिक़नि जी ख़ुशबू थी हज़रत इमाम अली मक़ाम सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु करबला जे मैदान में पहुता यजीदी लश्कर रस्ता रोक कई हज़रत इमाम हुसैन अलैहि सलाम खे चयो असां तोखे अॻिते कोन छॾींदासीं न पोइते वञण ॾींदासीं असां सां मुआहिदो कर यजीद जी बेत कंदे इमाम पाक फरमायो तव्हां डारे कयो सवाल न कयो बल्कि तव्हां जे अॻियां मुंहिंजा 3 शर्तूं हिकिड़ो शर्त इहो आहे त मूंखे यज़ीद ॾे वठी हलो पाण में मुज़ाकरात कंदासीं मन को अमन जो रस्तो निकिरी अचे ठाह जो रस्तो निकिरी अचे पर जे ईअं नथा कयो त मूंखे वापसि छॾियो त मां मदीने पाक हलियो वञा अवां जो ही देश छॾे मदीने हलियो वञा पर अवां खे अञा बि डप आहे त मूंखे ख़ुदि मुख़्तार छॾे ॾियो त मां अरब कंट्री छॾे थो वञा अवां जो अरब इलाइक़ो छॾे थो वञा जिते मुंहिंजी मर्ज़ी पई उते वञी रहंदुसि हिननि चयो असां सलाह करे तोखे जवाब ॾियो त किन मुरीदनि अर्ज़ कयो सोना पाण अरब जा रहाकू पंहिंजो देश ॾिठल कोन्हे हेॾा केॾा हलंदासीं पंहिंजा सुञाणा कोन्हे इमाम हुसैन करबला में फरमायो ग़लती न कयो हेॾा मूंखे सिंध जी धरती पई सुझे जिते मुंहिंजे नाने जा घणा आशिक़ रहनि था असां ओॾे हलंदासीं उन देश में रहंदासीं जिते मुंहिंजे नाने साईं जा आशिक़ आहिनि हुबदार आहिनि आल बैत जो क़द्र सुञाणण वारा सिंध में मौजूद आहिनि प्यारा हिन वक़्त बि हले पुरफ़ितर दौर आहे भली जेको फ़िरका परस्ती वारो दौर आहे पोइ बि जेतिरो मीलाद सिंध जी सरज़मीन ते थिए थो शायद किथे थींदो मक्के पाक मदीने पाक खे छॾे जेतिरी सलात सिंध जी सरज़मीन ते पढ़ी थी वञे शायद किथे पढ़ी वञे अॼु बि 12 ॾींहं हेॾा बाक़ाइदा पथिरियूं विछाए जुमे जी राति सुबुह जो ॿाहिर पढ़ंदा मके मदीने जी त ॻाल्हि पंहिंजी आहे पर ॿियनि इलाइक़नि जी तो ॻाल्हि कयां त उन्हनि जे निस्बत सिंध ते वॾी सलात पढ़ी थी वञे वॾो सलाम पेश कयो थो वञे मदीने जे दरबार में मदीने जे साईं वटि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो त अल्हम्दुलिल्लाह सिंध ते मदीने जे साईं जी महिरबानी
मीलाद की बरकत आ, मीलाद जो सदको आ, घर घर मीलाद कयो, हसबे तौफीक वडो खर्च नथा करे सघियो त मुंहिंजा प्यारा दोस्तो पार्टी अन जी रखियो, मिठाई किलो विरहायो ऐं मदीने जे साईं जे ख़ुशीअ में शामिल थियो। यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र में आयो, खरीदार ढूंढंदा आया, को लख खीसे में खयो आयो, को 50,000 खयो आयो, को 10,000 खयो आयो, को मुंहिंजा प्यारा हीरो खयो आयो, को सोन जो ज़ेवर खयो आयो, यूसुफ खे ख़रीद कयो। पर मेरा के में हिकिड़ी माई सुत खपाइण वारी साब पई फिरे त हिकिड़े कुरारी जी नज़र पई ॾाढी, ओ कुरारी तूं त ॼाण छॾ, अॼु पंहिंजे ॻोठ सिजल ही वेंदो, अलाह जी बानी तूं छा पई करे? मां यूसुफ खे ख़रीद कंदुसि। हाँ, तू यूसुफ खे ख़रीद करे सुत खपाईंदी ॻोठनि ॿारनि में। यूसुफ जी क़ीमत ॿुधी अथई, हिकिड़े पासे सोन रखो, ॿिए पासे यूसुफ वेहंदो, हम वज़न सोन, हम वज़न चांदी, हम वज़न हीरा, हम वज़न मोती, हम वज़न लालू, हम वज़न सिक्का पैसा ॾोकर, ये सभु हम वज़न जेको अदा कंदो सो यूसुफ ख़रीद। तो एतिरी दौलत आहे? अल्लाह अल्लाह, बाबा माई तुंहिंजे जवाब तां क़ुर्बान। चवण लगी, अल्लाह जा बाला मूंखे ख़बर आहे त मां यूसुफ खे ख़रीद करे नथी सघां, पर क़यामत जे ॾियारे अल्लाह साईं लिस्ट घुराईंदो त यूसुफ जे ख़रीदारनि जी लिस्ट खणी अचो त केरु केरु आया हा। लिस्ट खणी अचो, केरु केरु आया हा। पोइ मन उम्मीद करे आई आहियां त उन लिस्ट में मुंहिंजो नालो लिखियो। हीअ पोड़ी बि मुंहिंजे नबीअ जी हुबदा ख़रीदार हुई। यूसुफ आ मुझे नबी तो कुल नबी जो नबी आ, कुल रसूलन जो रसूल आ। खुदा जो कसम जे महबूब करीम जे मोहब्बत खुशिया में किलो मिठाई जो विराईंदे आबाद होंदे, सरशाद होंदे। क़यामत जे ॾियारे जॾहिं हुबदारनि जी लिस्ट निकिरंदी, मीलाद वारनि जूं लिस्टूं निकिरंदियूं त उते किले मिठाई वारो महरूम न हूंदो, उते भुगड़नि विढ़ाइण वारो महरूम कोन हूंदो, झंडो लॻाइण वारो महरूम कोन हूंदो, गाॾी ते झंडो हणण वारो महरूम कोन हूंदो। त मुंहिंजा मिठा भाउ, ही महीनो आहे रबीउल अव्वल शरीफ़ जो, हिन में मुंहिंजे हबीब करीम जी आमद थी आहे। जी जवान हिन महीने में ईंदे पहिरीं राति सजदो करे असां गुनाहगारनि जे हक़ में दुआ फरमाई, गुनाहगारनि जे हक़ में दुआ घुरी त सॼे महीने में ख़ुशीअ जो इज़हार कर। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जलसन जुलूसन में मीलाद जे महफ़िलनि में शरीक थी इंशा अल्लाह रब करीम तुंहिंजा बेड़ा पार कंदो। साईं हाजी मोहम्मद अली दामत बरकातुहुल आलिया जो फरमाइश कंदा आहिनि त असांखे हज़रत अली साईं जो थोरो ज़िक्र ॿुधायो। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। हज़रत मौला अली शरीफ साईं जो ज़िक्र रहंदो आहे त साईं जो अक़ीदो छा आहे मीलाद जे बारे में। साईं हज़रत मौला अली साईं फरमाइनि था त जंहिं मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम इज्जत कई, खर्च करे न सघियो, हेॾो प्रोग्राम न करे सघियो, पर ॿुधाई त मदीने वारे साईं हाजी हाफ़िज़ हाजी अली अकबर साहब मीलाद कयो आहे, ख़र्च हाफ़िज़ साहब जो आहे, मानी लंगर उन तैयार कयो आहे ऐं कम से कम वज़ू करे वञी उन मीलाद जे महफ़िल में हाँ त सही ये तो मदीने जा साईं कुर्बायता कदम भरे निगाहे रहम फरमाईंदा उन महफ़िल में बिहा त सही। मौला अली साईं तो फरमाए त अहिड़ो आशिक़ बि हिन दुनिया मां वेंदो त ईमान सां लाॾा न कंदो, ईमान सां हुनजो लाॾा न थींदो। हिंदुस्तान में मुग़लिया ख़ानदान जो बादशाह मुग़लिया दौर जो वॾो आशिक़ रसूल हो, पंहिंजे बंगले में शामियानो हणंदो, सेन में वॾो मीलाद कराईंदो हो, लंगर हलाईंदो, आलिम मशाइख पीर फ़क़ीर नात ख़ान कारी घुराईंदो। पारे में हिकिड़ी माई हुई कोड़ी, उन पंहिंजी न्याणी खे चयो त पुट हल त हलूं बादशाह जे मीलाद में हली वियो। ॿुधूं था त मालिक दावत में ईंदा आहिनि, मालिक कुर्ब नवाज़ी फरमाईंदा आहिनि, जेको मालिक जी दावत कंदो आहे।
बादशाह हेॾी सारी दावत कई आहे वॾो ख़र्च लाज़मी अल्लाह जा महबूब हुन जी महिनत खे मोहबत खे ॾिसण जे लाइ ईंदा पाण भली हुन महफ़िल में विहूं पर जंहिं वक़्त में उहो दरवाज़े ते पहुतियूं त चौकीदारनि पुलिस वारनि खे अंदरि वञण ग़रीब माण्हू हालो पेर उघाड़ा हा कपिड़ा जेके हुआ सो आम फ़क़ीरनि वारा सो हिननि सम्झो त अंदरि वञी पिन ॾियूं बादशाह नाराज़ थींदो चांगे ते चढ़ी करे कदो वर मिले हल ओ मथा मारूरन हो तो भरी तुम हथड़ा अन जी पार्टी वठी घर में जायो मदरसे जा ॿार वठी आयो मीलाद हले थो पारे में हज़रत साईं निज़ामुद्दीन औलिया आरामिया आराम फरमाए रहिया आहिनि हेॾा मुंहिंजा प्यारा दोस्तो माई साहबा नंढी न्याणी महबूब खे दावतनामो पेश करे रहियो आहिनि त पहिरें पवंदी सोन चवंदी सोन अल्लाह रही वञे रात बंबोर में रही वञे रात बंबोर में माई साईं खे ख़बर हुई त मदीने जा साईं मीलाद में शरीक थींदा त साईं असां बि रस्ते में तुंहिंजे मोहबत जी देगड़ी तयार कई आहे साईं असां तां बि फेरो पाइजो असां वटि बि कदम घुमाइजो पहिरें पवंदी सोन चवंदी सोन अल्लाह रही वञे रात बंबोर में रही वञे रात बंबोर में सदाऊं वेठियूं हन अल्लाह जा महबूब जो चंद अफ़रोज़ थी रहिया हा त कंहिं बुज़ुर्ग ख़ाजा निज़ामुद्दीन औलिया खे होशियार कयो सदा कयो निज़ामुद्दीन ॾिठो छा कई जल्दी कर विज़ू कर तयार थी पाड़े में मदीने जा साईं अची रहिया और पुराणी आशिकानी जे घर मदीने जा साईं अची रहिया आहिनि कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सोहणो यार ईंदो कुर्बान वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बकार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सोहणो यार ईंदो हज़रत निज़ामुद्दीन औलिया मुंहिंजा दोस्तो डोड़ पाती पाण अॻिले जे दरवाज़े ते बाहुबली बीठो हलचल जो आवाज़ आयो नंढड़ी न्याणी दरवाज़ो खोलियो त केरु आयो आहे दरवाज़ो खोले त दर ते निज़ामुद्दीन औलिया बाहुब जो बीठो आहे अम्मा खे दाह करे वञी किरी कि अम्मा तो सच फरमायो मदीने जा साईं जेके घुराईंदा मोहबत कंदा ते ईंदा अम्मा निज़ामुद्दीन औलिया पहिरें उघाड़े करे पंहिंजे घर जे अॻियां कोन बीठो अॼु बाहुब बीठो आहे त मूंखे पक आहे त मदीने जा साईं अची रहिया वक़्त मुबारक मोमिनो अॼु सहन ते सुहान आ पंहिंजी हिन दावत अंदरि आयो हो मोहम्मद पाणा लख मुबारक मोमिनो लख मुबारक मोमिनो अॼु सहन ते सुहान आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाणा रहमतन जी बूंद सारी रात में वसंदी रही अर्श तां अॼु नूरी मलाइक हिन पाड़े में आया रही जलसे में जिब्रील आयो सुहाने अरबी असान आ साईं हाफ़िज़ अली अकबर जी दावत में आयो मोहम्मद पाणा
जेके भी मुझे महबूब सां मोहब्बत फरमाइंदा रसूलुल्लाह जो उर्स था कल मीलाद कन था मदीने जे साईं जी सिक मोहब्बत सीने में रखन था उन्हनि खां मदीने जो साईं परे न आहे अल्लाह जे हबीब जी उन्हनि ते निगाह है नज़र आ अॼु बि मुंहिंजा प्यारा दोस्तो मदीने मां मदीने वारो साईं ही सभु कुझु नज़ारो ॾिसी रहियो आहे मलाइक नाला नोट करे रहिया आहिनि इंशाअल्लाह रब करीम ॾींहुं क़यामत जे बेड़ा पार फरमाईंदो इंशाअल्लाह बकिया फरमाइशूं सैयद हाजी वसीम जी हुई सैयद हाजी मोहम्मद अली साहब पर तकरीबन पोणा कलाक मूं तकिर कई आहे अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए मदीने जे साईं जा आशिको निमाज़ जी पाबंदी कयो कूड़ खां बचो गिला ग़ीबत खां बचो हराम रोज़ी खां पाण खे बचायो मस्जिदूं में पहले पाड़े जूं आबाद कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो पाण बि पढ़ो ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो पाड़े जी खे पारत आहे हराम रोज़ी खां पाण खे बचायो अल्लाह से तव्हांजा इंशाअल्लाह हिन मोहब्बत जे सदके बेड़ा ई पार फरमाईंदो आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह या नबी सल्लल्लाहु अलैहि या हबीब सलाम अलैका सलाम अलैका वक्त जो चमके सितारों हाज़री जो थिए इशारों दिसा रोज़ो हाफ़िज़ साहब खे अर्ज़ रखंदुसि त असां गुनाहगारनि जे हथ में सुभान अल्लाह सुभान अल्लाह आमीन आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह ओड़े वांते कुल जहान जो खैर कर असांजे पाकिस्तान ते रहम कर या मौला या ज़िल्लत व सदा या रब मुझा गुनाह साजन उसूल वाला सायूं अहबदार सायूं साईं तो जे महबूब जे तू फेरे असा ते मरवा असा अल्लाह के नहीं या रसूल अल्लाह असांजी पार करे असांखे पंहिंजे साई में रख ले असा ते मुझा मौला करीम असा गुनाहगार आहियूं असां एक एक पर आया जहिड़ी मुराद साईं मुझा मौला मौली आलम जत ते पंहिंजे रहमती असांजी इज़त रखे थो थोरी ॻाल्हि ते बसि असां ते महिरबानी थी सघे अञा मुंहिंजे इल्म खे वाधारो ॾिए असां ते रहम कर असांजो हाथ कोन्हे मुंहिंजा मौला اللهم اعطنا من كل بلاء الدنيا وعذاب الاخره اللهم اغفر ركابنا ركاب ابائنا وامهاتنا واخواننا واولادنا من النار يا ذا الجود والكرم اللهم اكفني بحلالك عن حرامك واغنني بفضلك عمن سواك اللهم اغفر لأمة سيدنا محمد المصطفى صلى الله عليه وسلم اللهم ارحم لأمة سيدنا محمد المصطفى صلى الله عليه وسلم اللهم اني اسالك العافيه والعافيه المعافاه الدائمه في الدين والدنيا والاخره كما قال الله تبارك وتعالى في شان الحبيب الكريم صلى الله عليه وسلم ان الله وملائكته يصلون على النبي يا ايها الذين امنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وصحبه وآل بيته وبارك وسلم عليه
मुझा मौला ही जेकी जमात आया ही जेको असादे मेहरबानी से या जमात और सब असाद आमीन खातून खैर मतीर शेन मिठी आमीन बच्चा नसीब से सब ते मेहरबानी से जेके ना आया मतीर शेन उनकी हाजिरी निकले आमीन आमीन صلى على سيدنا محمد وعلى اله وصحبه وبارك وسلم تسليما الحمد لله